एक्रोपोलिस की साइट है जिते बेसिकली 1470 क़ब्ल मसीह का पहिरीं देवताउनि जे नाले ते ख़ासि तौर ते अथीना जे नाले ते हिकिड़ो मंदरु तइमीर कयो वियो हो जंहिंजे नाले ते ही शहर आहे। उहा एथीना ऐं उन जो पीउ ज़ीयस जंहिंखे ख़ुदाउनि जो ख़ुदा चइजे थो उन जो हिते मंदरु हो जेको 1475 क़ब्ल मसीह खां वठी हिते मौजूदु रहियो ऐं 4हीं सेंचुरी ताईं हिते मौजूदु रहियो। 4हीं सेंचुरी ताईं हिते जा माण्हू ऐं हिते जी सॼी सोसाइटी बल्कि रोमन सोसाइटी बि इन्हनि ख़ुदाउनि खे ई पूॼींदी हुई ऐं इन्हनि ख़ुदाउनि ते ई मदार रखंदी हुई ऐं मगर जॾहिं हज़रत ईसा जो नुज़ूल थियो उन खां 400 साल पोइ छाकाणि हज़रत ईसा जे नुज़ूल ते रोम में अगस्टस जी हुकूमत हुई उन खां पोइ 400 सालनि खां पोइ उते जो जेको बादशाह थियो जेको रोमन बादशाह थियो कॉन्स्टेंटिनोपल उन सॼी इलाइक़े में ईसाईयत खे राज कयो ऐं जॾहिं हुन ईसाईयत खे राज कयो तॾहिं हिन मंदर ते हुन हिकिड़ो चर्च ठारायो ऐं माण्हुनि खे चयो त तव्हां हिते इन चर्च में पूॼा करियो ऐं उन सेंचुरी खां वठी यानी 4th सेंचुरी खां वठी जेसि ताईं ओटोमन्स जी हुकूमत आई ओटोमन्स जी यानी सल्तनत उस्मानिया जी जेका हुकूमत आई उन्हनि वरी 1300 ईस्वीअ में हिते हिकिड़ी मस्जिद ठाराई ऐं पोइ इहो उन्हनि माण्हुनि ते ज़ोर भरियो त तव्हां हिन मस्जिद में पूॼा कयो। 1300 ईस्वीअ खां वठी 1687 ताईं हिते मस्जिद हुई ऐं उहे 400 साल जेका हिते मस्जिद हुई उते सल्तनत उस्मानिया जी हुकूमत रही मगर सल्तनत उस्मानिया जा जेके बादशाह हुआ उन्हनि जो अहम किरदारु ही हो त छाकाणि जो यूनान में दौलत जा एॾा के अंबार न हुआ को एॾो को ज़रई या को मादनियात कोन हुयूं तंहिं करे हिन इलाइक़े ते हुननि जो एॾो चाह कोन हो। हिकिड़ो कबीलो हो उन हिते मौजूदु मस्जिद ते मथां खां बम किरायो ऐं इन जे करे ही सॼो जेको मंदरु आहे उहो सॼो हिन वक़्तु हिकिड़े खंडरात में तब्दील थी वियो आहे ऐं हिन जी वरी अदावत नथी थी सघे ऐं हिते ही हाणे खंडरात आहे।